नाज़रीन आहियां ख्वाजा नसीमुद्दीन में ॾिसी रहिया आहियो सिंध वेब टीवी न्यूज़ HD ख़बरुनि जो सिलसिलो जारी। हाणे रिपोर्ट शामिल कंदासीं पीर ॻोठ खां असांजे रिपोर्टर मोहम्मद राशिद मंगीअ जी। पीर ॻोठ लॻ थाणो फैज़ मोहम्मद बिंडो जी हद ॻोठ बोरड़ा में पीउ पुट खे घरेलू तनाज़े ते कुहाड़ियूं हणी क़तल करे फ़रार थी वियो। ख़बर मूजिबि पीर जो ॻोठ लॻ थाणो फैज़ मोहम्मद बिंडो जी हद ॻोठ बोरड़ा में पुट अहमद नाले जो पीउ इक़बाल नाले जो घरू अणत बणत कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो आहे। जवाबदार फरार थियण में पिणु कामयाब थी वियो आहे। उन ॾस में इलाइक़े वासियुनि उर्दू सिंधी मीडिया ग्रुप पीर जो ॻोठ खे तफ़सील ॾींदे ॿुधायो त पीउ पुट में काफ़ी ॾींहंनि खां अणत बणत हलंदी हुई। अॼु पुट अहमद पंहिंजे पीउ इक़बाल नाले जो कुहाड़ियूं हणी बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो आहे ऐं जवाबदार पिणु फरार थियण में कामयाब थी वियो आहे। क़तल खां पोइ पूरे इलाइक़े में ख़ौफ़ हिरास फैलियल आहे। ॿिए तरफ़ फैज़ मोहम्मद बिंडो पुलिस तफ़सील ॾींदे चयो त जवाबदार गिरफ़्तार करण खां बाद ई कुझु ॿुधाए सघूं था। ॿिए तरफ़ आख़िर इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे, न वरी जवाबदार गिरफ़्तार थी सघियो आहे।